पिपर में परमेश्वर त बबर में की बियो। पिपर में परमेश्वर त बबर में की बियो। जे निवड़त करी थो निम जी त कंडो कंहिं कयो। जे मस्जिद ऐं मंदिर में ॿरे हिकु ॾीओ। मंदिर ऐं मस्जिद में ॿरे हिकु ॾीओ। रोहल कीअं पियो खलल हिन ख़ल्क़ में। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हक़ मौजूद मां नीना फ़िदा अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम रक्से रूह सां गॾु अव्हां जे साम्हूं पेश आहियां। हर दफ़ा वांगुरु असांजे प्रोग्राम में बहितरीन गायक ईंदा आहिनि, असांजा कलाकार ईंदा आहिनि, इंटरनेशनली ऐं नेशनली जंहिं परफॉर्म कयो हूंदो आहे। कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे त नवां फ़नकार बि आणियूं ऐं उहे फ़नकार बि आणिजनि जेके हिन सिंध जा जेके फ़नकार आहिनि, जंहिं हिन सिंध जो नालो ॿाहिरि वञी बि रोशन कयो आहे। अहिड़ा ई कुझु सितारा आहिनि जेके असांजे सिंध धरतीअ खे जगमगाईंदा आहिनि ऐं तमामु बहितरीनु नालो आहे इन्हनि जो। साईं जो कलाम जेको आहे सो हर कंहिंजे वात ते आहे, हर शादीअ ते, हर विहांव ते, हर गाॾीअ में, बल्कि तव्हां ईअं चवां त हर ज़बान ते, ऐं हर कंहिं उनखे कवर बि कयो आहे। एॾो वॾो एज़ाज़ु आहे ऐं असांजे लाइ साईं जन जी सॼी मालूमात ऐं सॼी ज़िंदगीअ जे बारे में अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर तव्हांखे जॾहिं ॿुधाईंदसि त असां वटि केरु आहे त तव्हांजा बि चहिरा मुंहं वांगुरु खिलियल ई थी वेंदा, खिलजी वेंदा। सो असां वटि अॼु आहे सिंध जो बहितरीनु ऐं लेजेंड आर्टिस्ट तुफ़ैल अहमद सजराड़ी साहब। अस्सलाम वालेकुम साईं, हक़ मौजूद। वालेकुम सलाम, सदा मौजूद। कीअं आहियो? ख़ुशि आहियो साईं? तबियत सही आहे? ठीकु, अल्लाह साईं जा करम। अॼु तव्हां असांखे पंहिंजो ख़ासि टाइम ॾिनो, असां तव्हांजा थोराइता आहियूं। तव्हां असांखे अहिड़े क़ाबिल सम्झो कि हिन मंच ते आयो। धरती लफ़्ज़ जेको आहे उहा असांजी माउ आहे ऐं माउ जी निस्बत सां ही चैनल आहे ऐं मुंहिंजो पंहिंजो चैनल आहे ऐं मूंखे त हिन जा सभी जेतिरा बि प्रोग्राम्स हूंदा आहिनि, जेतिरा बि मसइला ऐं तव्हांजो वरी त रक्स रूह ऐं तमामु बहितरीनु प्रोग्राम आहे। मां बेसिकली मूंखे ॾिसंदो बि आहियां ऐं उन में काफ़ी ॻाल्हियूं जेके आहिनि उहे सिखण सां बि मिलंदियूं आहिनि। छो जो जॾहिं इंसानु सिख्या खे छॾे ॾींदो आहे त हू शायदि सोचींदो आहे त हाणे हिते ज़िंदगी मुकमल थी वई। ज़िंदगी कॾहिं बि मुकमल नाहे थियणी हूंदी, हमेशह ई सिखबो रहिबो, लहद ताईं सिखण जो चांसिस हूंदा आहिनि। इंसानु पहिरीं रोइण खां वठी आख़िरी रोइण ताईं जीअंदो बि आहे, सिखंदो बि आहे, इनखे गुज़ारणो बि आहे। वक़्तु जेको आहे सो तमामु ॾुखियो बि आहे अॼुकल्ह पेंडेमिक जी वजह सां। कोई पेंडेमिक तव्हांजे फ़न ते असरु कयो कुझु? असल में जेके बि सिलसिला इंसान जी ज़िंदगी सां गुज़रनि था उन में उहो अकेलो इंसानु कोन थो हुजे, उन सां गॾु चरंद परंद, हवाऊं, फ़ज़ाऊं सभई मुतासिर थियनि थियूं। सही ॻाल्हि आहे। छो जो जॾहिं सुठो मौसम हुजे ऐं सुठे मौसम में सुठा इंसान न हुजनि त मौसम बि परेशान थिए थो। त मां आयो आहियां बहार जी सूरत में त उहे माण्हू कोन्हनि, या जंहिं जॻह ते मां आहियां उन जॻह ते माण्हू कोन्हनि, जीअं सियाहत सहाफ़त चइबो आहे, त उहे बि इंतज़ारु कंदा आहिनि, उहे हवाऊं बि इंतज़ारु कंदियूं आहिनि इंसान जूं। ऐं उन सॼे सिलसिले में मुतासिर असां अलाह खां मुतासिर आहियूं। असां अलाह खां मुतासिर आहियूं ऐं दुनिया असां खां मुतासिर आहे, तव्हां खां मुतासिर आहे। तमामु ज़बरदस्त तव्हांजा रंग आहिनि। तव्हांजो कलाम एॾो मशहूरु थियो, असां त सोचूं पिया त कवर कंहिं कयो आहे, आख़िर में पोइ वञी ख़बर पियो साईं कवर। तव्हांजा कलाम खे एॾनि माण्हुनि ॻायो जो ख़बर न पई पए त ओरिजिनल ट्रैक कंहिंजो आहे। असल में इहो कलाम जेको आहे मूंखे स्पेशली, मां इन जे बारे में ॿुधायां त हिन वक़्तु तक़रीबन 40 मिलियंस जे बराबरि हिन वक़्तु जा व्यूस आहिनि। नो डाउट सर। ऐं हज़रत सखी लाल शहबाज़ कलंदर साईं मुंहिंजो मुर्शिद मालिक आहे, रहबर आहे, हादी आहे, उन जी ख़ासि निगाह करम सां इहो कलाम पॉपुलर थियो आहे। मूं उन खे निगाह करम में रखी करे, निगाह वजूद में रखी करे, सुहिणा लॻंदा अली वाला, मूं पंहिंजे मुर्शिद खे चयो आहे त मुंहिंजो मुर्शिद सुहिणो आहे ऐं अली वारो आहे। ऐं उन जी निस्बत इहा बि ॻाल्हि मशहूरु आहे त बर सग़ीर में, जेतिरी बि बर सग़ीर में ऐं मोहम्मद आले मोहम्मद जी जेका ख़ासि सिफ़त खे खणी करे ऐं जंहिंखे ईअं चइजे त चए थो त हैदरियम कलंदरम मस्तम बंदाए मुर्तज़ा अली हस्तम पेशवा राह ॾेखारींदड़, पेशवा तमामु रिंदानम के सघे कुए शेर यज़दानम। हाणे हू चए थो त मां अली जे दर जो सॻ बि आहियां, पर मूं वटि जेको हिन वक़्तु अहल बैत जे तरफ़ां ख़ासि तोहफ़ो आहे त मां राह ॾेखारींदड़ आहियां। जेको बि मुंहिंजो मुरीद आहे या मुंहिंजो चाहींदड़ आहे, मां उनजी रहबरी बि कंदो आहियां ऐं राह बि ॾेखारींदो आहियां। उहा राह जेका लतीफ़ सरकार बि चए थो, या रह पिरिन वटि या कर पिरिन पचार, या रह पिरिन वटि या कर पिरिन पचार। त हज़रत सखी लाल शहबाज़ कलंदर साईं बि इहो ई चए थो त मां राह जॾहिं ॾेखारींदो आहियां त या त पिरिन जी पचार हुनजे वजूद में अची वेंदी, या सभु कुझु विकिणी करे
पिरनि वटि वञी रहंदो। माना साॻी ॻाल्हि थी, बिल्कुलु, या हे तो ॻाल्हि कजे या हो ॻाल्हि कजे, कजे आहे साॻी ॻाल्हि, मतिलबु साॻियो आहे। पोइ तव्हां हिन तरफ़ लड़ो या हुन तरफ़ लड़ो। बिल्कुलु बिल्कुलु ईअं आहे। तमामु ज़बरदस्त ॻाल्हियूं माशाल्लाह। तव्हां सां त अञा रूह रिहाणियूं कॾहिं वेही करे सिर्फ़ु कचहरियूं कजनि, पर असां तव्हांजे मौसीक़ीअ खे बि कोन मिस कंदासीं। त असांखे ज़बरदस्त रंग छा था ॿुधायो पहिरियों? मेहर अली साईं जो कलाम आहे ऐं तमामु बहितरीनु। मूंखे ज़ाती तौरु उहा मेलोडी ऐं ज़ाती तौरु उन कलाम वणंदो बि आहे। ऐं मां चाहींदुसि त मुंहिंजा जेके हाज़रीन नाज़रीन पूरी दुनिया में रक़्स रूह जे तव्हांजे हिन प्रोग्राम जे तवसुत सां ॾिसनि था, त उन्हनि ते इंशा अल्लाह ताला असां सूफ़ी कलाकार बाआसान लफ़्ज़नि में चइजे त अल्लाह जो जेको पैगाम आहे हर माण्हू पंहिंजे पंहिंजे तरफ़ां कोशिशि कई आहे त असां कंहिं न कंहिं तरीक़े सां पैगाम पुॼायूं। पोइ सूफ़ियुनि कलामनि जी सूरत में ऐं रदीफ़ काफ़ियुनि जी सूरत में, सूफ़ी रंगनि जी सूरत में पैगाम उन्हनि पुॼायो ज़रूरु आहे। ऐं उन्हनि सफ़त कई, अगरि चवंदा आहिनि त कंहिंजी तारीफ़ कजे त पोइ या त तारीफ़ जे लाइ किताब लिखजनि या त हिकिड़े अशार में सॼी तारीफ़ थी वञे। वाह वाह वाह। कुझु लफ़्ज़नि में बि तव्हां सॼो पहिरहन उनखे बयानु करे सघो, करे सघिजे थो। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सूफ़ियुनि इहो कोशिशि कई आहे। कंहिं हिकिड़े नंढड़े कूज़े में सॼी काइनात खे समाइण का मज़ाक न आहे। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे तव्हांजे सूफ़ियुनि जे मंच ते सूफ़ी माण्हू ऐं सूफ़ी कलाम तव्हां सभिनि जी नज़र। बिस्मिल्लाह। कितना
पढ़ हजार किताबां अपने आप पढ़िया जहाँ जहाँ गए बड़े मंदिर मसीह कति मन अपने विच बड़िया मैं
सुभान अल्लाह मां जब लगा मां एहसान लगा मां कमल लगा किथे मेरे अली किथे तेरे नाम किथे मेरे अली किथे तेरे नाम किथे मेरे अली किथे तेरे तमामु ज़बरदस्त माशाल्लाह। असां इहो घणो ॿुधो आहे पर लाइव में एॾो तव्हां त हाणे वॾी हस्ती मां आहे नंढड़ो कलाकार आहियां माशाल्लाह। ऐं मूंखे ज़ाती तौरु कुझु बि न ईंदो आहे, पर जॾहिं अता थींदी आहे अलाह साईं जी त चवंदो आहे त जॾहिं मां अता कंदो आहियां त पथर जी बि पूॼा थींदी आहे, ओहो पर जॾहिं मां नाराज़ थींदो आहियां त हुस्न खे बि धिकारियो वेंदो आहे। ओए होए क्या बात। अता आहे हुनजी। ऐं मूं में जेको कुझु बि मूं में आहीं तूं मता तुंहिंजो ई तो हा मतिलबु तुंहिंजो ई तोखे लॻे। ईअं हक़ीक़त बि आहे, छो जो हीअ कला जी जेका दुनिया आहे, सुरनि जी जेका दुनिया आहे, इन में जेतिरा बि सुर आहिनि, मां त हैरान थींदो आहियां। मां लतीफ़ सरकार जे जेके सुंग पढ़ंदा आहिनि उते साईं जो कलाम, पोइ उन्हनि खां मूं पुछियो हिन में सितार में तारूं घणियूं आहिनि? उन्हनि मूंखे ॿुधायो त हिन में 5 तारूं आहिनि। मूं चयो सॼी दुनिया में जेके कॉर्ड्स आहिनि उहे 7 आहिनि, 7 में रागड़ियूं आहिनि ऐं हिन में 5। चई लतीफ़ सरकार जो इहो पंहिंजो ज़ाती हिकिड़ो ख़ुदा जे तरफ़ां वॾी ख़ासि करम नवाज़ी हूंदी त 5 सुरनि में 7 सुर ज़ाहिर थींदा आहिनि, क्या बात है। जेके आहिनि ई न, पर इन्हनि खे जॾहिं असीं छेड़ींदा आहियूं त 7 सुरनि वारियूं रागड़ियूं बि हुन में नज़र ईंदियूं। वाह वाह वाह, तमामु ज़बरदस्त ॻाल्हि। हिन ॻाल्हि ते असांखे बि हिकिड़ी ब्रेक अता करणी आहे। नंढे वक़्फ़े खां पोइ तव्हां सां मिलूं था, केॾे नाहे वञिणो। असां वटि तमामु ज़बरदस्त हिकिड़ो फ़नकार आयल आहे जेको असांजो शान मान आहे, तो असां सां गॾु रहिजो। मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक नाज़रीन। असांजो सूफ़ी रंग असांजे मंच ते हले पियो, त हिते सूफ़िन हिकिड़ी ॻाल्हि कई आहे त ज़बर न ज़ेर थी, छो जो अॻियां पेश बि थियणो आहे। सो जॾहिं पेश थीबो त उहो छा मंज़र हूंदो, हिन दुनिया में असां कीअं पिया हलूं, हिन दुनिया खे असां कीअं पिया ॾिसूं, हिन दुनिया में जेके रंग आहिनि उन्हनि खे असां कीअं पिया वापरायूं। इन्हनि रंगनि में हिकिड़ो रंग आहे मौसीक़ी, जेको हिन पूरी काइनात जो हिकिड़ो ख़ासि रंग आहे। इन ख़ासि रंग जा कुझु रंगियल माण्हू जेके असांजे मंच ते हाणे मौजूदु आहिनि। साईं तव्हां इहो ॿुधायो की हीअ जेको सूफ़ी रंग आहे, जंहिंखे असां सूफ़ियत था चऊं, तसवुफ़ था चऊं, इन में जदीदियत जी केतिरी ज़रूरत आहे या जदीद थियण में केतिरो ज़रूरी आहे? शहनशाह ॿुढल साईं जो हिकिड़ो बेत आहे, पंहिंजो विञाए पाण, पंहिंजो विञाए पाण तॾहिं हासिलु कयमि सूरत हक़ जी। असां पंहिंजो विञायूं ई कोन था, पंहिंजी घुर्ज। ऐं जॾहिं पंहिंजी घुर्ज खे ॾिसूं था, वरी पंहिंजे इर्द गिर्द रिश्तनि खे ॾिसूं था, ऐं वरी दुनिया खे ॾिसूं था, त पंहिंजो नथा विञाए सघूं। जेसीं तक पंहिंजो न विञाईंदासीं, पंहिंजे विञाइण जो मक़सदु इहो न त तव्हां पंहिंजा पैसा लुटायो, घर लुटायो। हू चवनि था त पंहिंजी ख़ुदी में जॾहिं तव्हां अहसासु रखो, दुनिया में सभ खां वॾे मां वॾो को सुठो दोस्त आहे तव्हांजो, उहो तव्हां पाण आहियो। जेसीं तक तव्हां पाण पंहिंजा सुठा दोस्त न आहियो त तव्हां मां कंहिंखे कोई बि फ़ाइदो न आहे थियणो। लतीफ़ सरकार चए थो, अंदरि कारो कांव ॿाहिरियां ॿोली हंज जी, अहिड़ो ठलो थाऊं भनी छो न भोरा कजे। छो जेका तूं ॿोली ॻाल्हाईं थो, ख़ुदारा तूं अंदरि बि अहिड़ो ई हुजे। ठीकु आहे, तुंहिंजे इर्द गिर्द जो माहौल सुठो न आहे, उन खे आउं ॾिसी वठंदुसि, पर अंदरि तुंहिंजो कुझु ॿियो आहे, ॿाहिरि कुझु ॿियो आहीं। ॿी मुंहुं नांग न थी, अंदरि विञाए उनखे टोड़ नी, अहिड़ो ठलो थाऊं भनी छो न भोरा कजे। तूं उन खे भन भोरा कर त मां तुंहिंजो सॼो माहौल साज़गार कयां। हवाऊं तोसां प्यारु कंदो, मुंहिंजी हवा तोखे तकलीफ़ न ॾींदी। अगरि जेकॾहिं तुंहिंजो अंदरि कारो आहे त मुंहिंजी हवा जेका बहार जी बि ईंदी, उहा तोखे तकलीफ़ ॾिए लॻंदी। अंदरि नथा, अंदरि माण्हुनि जी ॿोलियूं ॾाढियूं भलियूं आहिनि, ॻाल्हाइनि था त चवंदे त सॼी दुनिया में बसि इहो हिकिड़ो ई अची बचियो आहे। लेकिन जहिड़ो ज़ुबान ते आहीं तहिड़ो अंदरि बि रह। सूफ़ियुनि पंहिंजो विञायो, सभु कुझु विञायो। विञाइण जो मक़सदु इहो आहे त हर उहा ख़्वाहिश उन खे पंहिंजी पुश्त ते रखियो,
पुश्ते रखी करे पोइ सफ़र ते निकिता त हाणे ख़ाली हुया, कुझु बि कोन्हे। हीअं जो ॾिठो त लम्हा ब लम्हा गाहे ब गाहे हर क़दम ब क़दम कखपन में मूंखे यार मिलियो पिए। वाह 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 वाह। महबूब ॻोल्हे ॾिस मन में हला तन में हला, यार मिलियो कखपन में हला। कखपन में तॾहिं मिलंदो जॾहिं तूं फीडबैक ते सभु खणी अचु। ख़्वाहिशूं बि अॻियां हूंदियूं, वरी हिकिड़ी ख़्वाहिश खे लत ॾींदे त ॿी ख़्वाहिश चवंदी मूंखे लत ॾींदे त तकलीफ़ में ईंदी, वरी उन ख़्वाहिश खे ॾाढो सफ़र औखो आहे। पर जेकॾहिं तव्हां इन्हनि सभिनी खे पुठिते रखो पोइ तव्हां ॾिसो त यार तव्हांखे कखपन में मिले थो। उहो तव्हांजी हवाउनि खे बि चवंदो मुंहिंजो महबूब अचे थो, उनजो ख़्यालु करिणो आहे। फ़िज़ाउनि खे बि चवंदो, फ़रिश्तनि खे बि चवंदो, जिन्नात खे बि चवंदो, जेका मख़लूक़ात असांखे नज़र नथी अचे उनखे बि चवंदो हीउ मुंहिंजो महबूब आहे, हिन जो ख़्यालु करिणो आहे। पर जेकॾहिं हीअ ख़्वाहिशनि में आहे त चवंदा इहो ख़्वाहिशनि जे कंडनि में एतिरो जुड़ियो पियो आहे। चवंदा न कंडे जी ढींगर अगरि कपिड़नि में चिंबड़िजी वञे त सियाणनि सालकनि जो चवणु आहे की छिकबो न छिकबो, त जिस्म खे बि तकलीफ़ थींदी ऐं कपिड़नि खे बि फाड़ींदो, उनखे आराम सां कढिबो। तव्हां कढंदो जिथे जिथे उहो नंढिड़ो सुराख़ थियो आहे ओतिरे हद तक रहंदो, तव्हां छिकींदो। हाणे माण्हू छिकनि पिया, दुनिया ढूंढ त तालिब कुते, दुनिया ढूंढ त तालिब कुते। ऐं उन सिलसिले खे तव्हां पुठिते रखो। यकीन कयो हिन ख़ालिक़ अकबर जी ज़िंदगी जेका असां गुज़ारे चुका आहियूं या जेका माण्हू गुज़ारे विया आहिनि या जेके गुज़ारींदा, जेके जेके बि माण्हू सूफ़ीअज़म खे सिर्फ़ु ॻाल्हाइण जी हद ताईं पैरवी ते अचनि न, सभ खां वॾी ॻाल्हि आहे पैरवी। तव्हां पैरवी ते अचो, सचल जा पैरोकार थियो, लतीफ़ जा पैरोकार थियो, शहबाज़ कलंदर साईं जा बुल्ला साईं जा पैरोकार थियो, रोहेल जा पैरोकार थियो, सामिन जा पैरोकार थियो, तव्हां हमेशह ई कामयाबु रहंदो। ऐं पोइ तव्हांजो अंदरि जेको उहो ख़ूबसूरत थी वेंदो। क्या बात की। तो बुल्ला साईं चए थो नचणा बि इबादत बणिजंदा। हाणे लफ़्ज़ नचण खे इबादत सां मुशाबह ॾिए थो। नचणा बि इबादत बणिजंदा जे नचण दा तैनूं चज होवे, तोखे ख़बर हुजे त मां जेको रक़्स कयां थो मां ख़ुदा इलाही में एॾो। लाल शहबाज़ कलंदर साईं पंहिंजी फ़ारसी बैतुनि में चए मां एॾो त मस्त थी वेंदो आहियां ख़ुदा जी वहदानियत, अली जी वहदानियत में, अहल बैत जी वहदानियत में सिर्फ़ु मां ई मां हूंदो आहियां, उहे हूंदा आहिनि, ॿियो कुझु ई न हूंदो आहे। हा, बसि उहा हिकिड़ी लहर में सभई मूंखे नज़र ईंदा आहिनि। क्या बात है। सर जदीदियत जी ॻाल्हि अगरि कयां थी त जेको जदीद जान हले पियो, असां तारिके वतन या तारिके दुनिया थी करे असां सूफ़ीइज़म जी ॻाल्हि कयूं था त माण्हू सम्झंदा सूफ़ीइज़म मतिलबु तव्हां बैकवर्ड हलिया वञो, जंगलनि में निकिरी वञो। इन ते थोरी रोशनी विझो त इहा जदीदियत में छा सूफ़ीइज़म खे कीअं था ॾिसो, मतिलबु उनखे असां कीअं था वापराए सघूं जदीदियत में। हिन वक़्तु सूफ़ीइज़म खे सभ खां ज़्यादा म्यूज़िक सपोर्ट कई आहे। हा हा, हिन पुठी नीम सदी में तव्हां ॾिसो, तव्हां जंहिं बि प्लेटफॉर्म ते वेंदव उन प्लेटफॉर्म ते सभ खां ज़्यादा अगरि का शइ ॿुधी वई आहे ऐं न्यू जनरेशन ॿुधी आहे उहो सूफ़ीइज़म खे ॿुधो अथऊं, सम्झी बि आहे। हा, सम्झी बि आहे। उनजी वजह आहे त उहो सम्झनि था हिन कलाम में को मैसेज बि आहे। जॾहिं उन मैसेज खे ॿुधण जी कोशिशि कनि था, सम्झण जी कोशिशि कनि था, इंटरनेट ते उनखे लिखी करे आसान अञा उनजी तशरीह ॾे वञनि था त उनमें गुम थी वञनि था। क्या बात है। तो सचल ने ऐसा कहा है, दर सायां दे सवें सिपाही सचल ख़ासि ग़ुलाम। सचल साईं खां पुछूं सिपाही चई जॾहिं महबूब जे दहलीज़ ते आऊं पहुतुसि त लखनि करोड़नि जी तादाद में सिपाही बीठा आहिनि जेके स्टैंड बाय बीठा आहिनि उन मुंहिंजे दर महबूब जे दर ते, अहल बैत जे दर ते, नबी सरदार जे दर ते। सचल ख़ासि ग़ुलाम। मां आयो बि बाद में आहियां, उहे पहिरियां हुया, पर जॾहिं मूंखे सॾु थियो त ख़ुशी थी त असां ख़ासनि में आहियूं। वाह वाह वाह। तव्हां हिन दौर में बि हिन दुनिया में रही करे बि ख़ासनि में थी सघो था, उन्हनि महबूबनि जे क़रीब थी सघो था। तव्हां सूफ़ीइज़म खे पढ़ो, उन जे अशार हिकिड़ो अशार बि त अगरि तव्हांजी रहनुमाई करे वियो तव्हांजी ज़िंदगी सफल थी। वाह वाह। सो माशाल्लाह तव्हांजी तमामु ज़बरदस्त कचहरी बि आहे। म्यूज़िक जी तरफ़ बि हलूं त म्यूज़िक असांखां मिस न थिए, छो जो तव्हांखे ॿुधणु एॾो आसान बि न आहे जो तव्हांखे जिथे किथे ॿुधी सघे। मां तव्हांखे पहिरियां चयो मां नंढिड़ो कलाकार आहियां, जेको कुझु बि मूं वटि आहे अता आहे मोहम्मद वाले मोहम्मद जी सोने करीब रब जी अता आहे, सचल जी अता आहे, लतीफ़ जी अता आहे, ख़ूबसूरत एजाज़ साईं जो कलाम आहे। तमामु मुंहिंजो पसंदीदा आहे। काफ़ी दोस्त मूंखे हाणे चवंदा बि आहिनि, शोज़ वग़ैरह ते वेंदो आहियां त हुते चवंदा आहिनि हीअ गीत तव्हां सुभान अल्लाह, बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह थिए। जी मौला जी मौला जी मौला जी
हिकिड़ो मिली घणो घणो नक दिल दिल जे के तोड़े समय प्यास उगे ते मिला जेके दर दर हमने तुमको चाहा तुमने चाहा किसी और मौला खुदा करे तुझसे चाहे वो चाहे किसी और आऊं तक ईद सुबियो प्यारा तू अचण दिया दर झले हम तुझसे मांग जो तू भी घड़ी याद शेख सलाम ने राती जाग कुत्ते तक मालिक छड़ दे भावे सौ लगदे जुत्ते ते कुत्ते रुक सुखड़ी रोटी खा जाड़े सुते चल बस इतना समझ लीजिए एक आग का करिया तो
हिक दफ़ो दीदा जो दिल रुबा मुर्गी करा हिक दफ़ो दीदा जो दिल रुबा मुर्गी करा तव्हांजी त तारीफ़ कजे ई कजे पर असांजा म्यूज़िशियन बि तव्हां सां गॾु ज़बरदस्ती आहिनि माशाल्लाह तमामु ज़बरदस्त पर आहिनि न हा कलाकार वटि अगरि पंहिंजा हथ आहिनि त उनखे पर कोन्हनि उहो हथ पंहिंजा इस्तेमालु अगरि जेकॾहिं सुठा म्यूज़िशियन हुजनि त पोइ कलाकार परवाज़ कंदो आहे क्या बात है छो जो आवाज़ खे वञिणो आहे हेठि न मथे वञिणो आहे मथे जे लाइ परवाज़ जे लाइ पर खपनि हा हा त म्यूज़िशियन सुठा हुजनि था त पोइ आवाज़ परवाज़ करे थी ॾेह परॾेह वञे थी वाह 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 असांखे नड़ी हिते साई खपे छो जो साईं खे थोरो पाणी वाणी पियारियूं असां हिननि खे थोरो फ्रेश कयूं तेसिताईं तव्हां नड़ी ब्रेक वठी अचो असां सां गॾु रहिजो काॾे नाहे वञिणो रक्से रूहानी नाफिदा सां गॾु वेलकम बैक नाज़रीन असां पंहिंजे म्यूज़िक जे मंच ते वेठा आहियूं ऐं सूफ़ी कलाम ऐं सूफ़ी महफ़िल हले पई जारी सारी आहे साईं हिते हिकिड़ो नंढो फॉर्मेट आहे पर तव्हांजे साम्हूं ॻाइण बि सम्झो त जेके आहिनि ॾेखारण जे तव्हां सुठा आहे तमामु बहितरीनु तव्हांजो अंग तमामु भलो आहे गायकी जो छो जो गायकी में जेके अंग हूंदा आहिनि अगरि जेकॾहिं उन अंग जी खे फॉलो करे माण्हू छो जो काफ़ी माण्हू अंग चेंज करे वेंदा आहिनि न त वरी पोइ उन रूट ते उनखे वॾी महिनत करणी पवंदी आहे तव्हांजो आवाज़ जो जेको स्टाइल आहे तव्हांजे आवाज़ जो जेको ग्राम आहे उन जो जेको रूट आहे जे अंदाज़ सां तव्हां ॻायो था अगरि इहा कंटिन्यूटी रहंदी न त इनशा ताला तव्हां त माशाल्लाह बहितरीनु आहियो सर पोइ तव्हांजी इजाज़त जी 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 बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह चंदुर साईं जो हिकिड़ो कलाम पुराणो ऐं छो जो असांजी ॾींहं सुठा पिया हलनि बहार जा ॾींहं आहिनि त तव्हां सभिनि जे नाम बहार
हज़रत चंदुर जो धुन भी शायरी जो जेको वज़न भेर बि आहे तव्हां माशाल्लाह तमामु सुठो थैंक यू सो मच सर। माशाल्लाह, हे वाह, तव्हांजी माइक वाह। तव्हांजे हवाले थी कजे। Thank you। कचहरी घणी पई थिए पर माशाल्लाह सां ही मंच अहिड़ो आहे जो हिन जी इहा कचहरी हिन मंच ते ठहे बि थी। हा, ऐं तव्हांखे अक्सर माण्हुनि ॻाईंदे ॿुधो आहे, ॻाल्हाईंदे घटि ॿुधो आहे, सो असां चऊं था की तव्हां ॻाल्हायो बि घणो। तव्हांजो जेको अली वाला है उहो उनजे पोयां छा बैकग्राउंड आहे, उन कीअं तव्हां कंपोज़ कयो, असल कीअं सोच में आहे? सोना लॻंदा अली वाला जेको गीत आहे उहो रिकॉर्ड त थियो पर काफ़ी अरसो उहो गीत मूं वटि रहियो। पोइ सेवण जी सरज़मीन ते मूं उहो गीत कंहिं कंप्यूटर वारे खे ॾिनो हो फ्री ऑफ कास्ट रिकॉर्ड करे। मां चयो माण्हू तव्हां खां गीत बीत रिकॉर्ड कराईंदा आहिनि त हे मुंहिंजे तरफ़ां सुहिणो अली वारो आहे, उनजो शहर आहे, हीउ गीत तव्हां रखो ऐं फ्री ऑफ कास्ट तव्हां उन्हनि खे ॾियो। चवंदा आहिनि त कंहिं बि जॻह ते फ़क़ियूं तॾहिं फ़र्क़ु कनि जॾहिं अमुर थिए अलाह जो। हाणे का शइ जंहिं जॻह ते ॾिजे थी, हाणे मूं 5 रुपया लंडन में ॾिना कंहिं ग़रीब खे, मां पाकिस्तान मोटी आयुसि त पर उते बि मुंहिंजा अॻियां हूंदा, अॻियां हूंदा त उते बि अॻियां हूंदा उहे 5 रुपया। पर अॻण जी शइ आहे। लाल शहबाज़ कलंदर साईं जे नाता सदके वञे उन जॻह ते उहो गीत ॾिनोसीं, उतां अमर थियो, उतां ई हिनखे जेका आहे शोहरत ऐं इज़त मान जेको बि हो उहो मूंखे जेको मिलणी हुई उहा हज़रत सखी लाल शहबाज़ कलंदर साईं जी बारगाह त मिली पूरी दुनिया में। उतां मूंखे पोइ दोस्तनि ॿुधायोसीं तव्हांजो हिकिड़ो गीत आहे, मूंखे वरी विसरी वई ॻाल्हि, तव्हांजो गीत आहे उहो तव्हांखे यादि आहे चिंगचनि ते रक्षनि ते हेॾी होॾी हर जॻह ते, चयो कहिड़ो, चए सोना लॻंदा अली वाला। मूं वरी हुनखां पुछियो यार सोना मूंखे बि का ॻाल्हि विसरी वई, मूंखे 5-6 महीना गुज़रिया, मूं गीत ॾिनो हो। पोइ जॾहिं हुनजी वेरिएशन ॾिठी मूं ऐं माण्हू ॿुधण मूंखे कॉल्स अचणु शुरू थियूं, पोइ मूं चयो यार हीउ वाक़ई गीत। पोइ त हाणे त सॼी दुनिया ऑल ऑफ द वर्ल्ड में पूरी दुनिया में माण्हू मूंखे अॼुकल्ह तुफ़ैल ख़ान संजराणी जे नाले सां नथा सुञाणनि त परे खां चवनि त साईं आप वही है न सोना लॻंदा अली वाला। क्या बात है सर। मुंहिंजे लाइ हिकिड़ो सम्झो त जीअं ख़िताब मिलंदो आहे, को लक़ब मिलंदो आहे, मूंखे ख़ासि करम नवाज़े सोने लाल शहबाज़ कलंदर साईं जे दरवाज़े तां 5-14 मासूमनि जे सदके जो मूंखे ख़िताब मिलियो, सोना लॻंदा अली वाला। माशाल्लाह सर, हे असांजो नंढी हिकिड़ी रिवायत आहे त तव्हांखे असां भिटाई दरवाजे तरफ़ खां हिकिड़ो नंढो गिफ्ट आहे, तव्हां ज़रूरु अचिजो बि मानी बि खाइजो। तव्हांजे लाइ इहो आहे त नंढी शइ पर हाणे न तमामु क़ीमती शइ आहे, इंशाअल्लाह ताला ज़रूरु अचिबो। भिट जा भिटाई। हा हा हा। असां सिंधी सूफ़ी रंग वारा, सो असां पंहिंजे कारोबारनि खे बि बिल्कुलु छो न उन्हनि जूं ख़ासि महिरबानियूं आहिनि। हिन सरज़मीन ते दुआऊं हिन साईं सदाईं करी सिंध मथे सुकार, केॾी त वॾी दुआ आहे। दोस्त मिठा दिलदार ही आलम सभु सिंध धरती जे सदके आलम सभु आबाद करे। हू चए थो साईं सदाई में करी सिंध निगाह करम तो सिंध ते रख, हिन सिंध जे सदके सॼे आलम ते जिथे जिथे इंसान रहनि था, मुंहिंजे लतीफ़ सरकार चए थो मुंहिंजी सिंध धरती जे सदके सभु खे आबाद कजे। साईं सिंध ई उहो हिकिड़ो प्लेस आहे जेको जॾहिं पॉपुलेशन स्टार्ट थी, इंसान थियणु स्टार्ट थियो त सिंध मां ई थियो। असांजी सिंध धरती खे इहो बि एज़ाज़ु हासिलु आहे, उनजे करे साईं शायदि चयो त आलम सभु आबाद करी पर सिंध जे सदके। सो हिते अनफॉर्चुनेटली टाइम असां वटि ख़तमु थी वियो आहे। तव्हांजी कचहरी में ॾाढो मज़ो आयो, पर हाणे मेला हलंदा रहंदा ऐं मेला वसंदा रहंदा, ईअं असां इनशाला मेला सजाईंदा रहंदासीं। तव्हांजे हिन मंच ते हमेशह असां बहितरीनु फ़नकार आणींदा आहियूं, आणींदा रहंदासीं ऐं आणिया बि आहिनि। सो असांखे दुआ में यादि रखंदा कयो। अॼु जे प्रोग्राम मां नीना फिदा खे इजाज़त ॾियो ऐं साईं तव्हां कुझु नंढिड़ो हिकिड़ो मैसेज ऐं आख़िर में साईं छा ॿुधाईंदो? मैसेज कंप्लीट थी चुका आहिनि। कंहिं बि हिकिड़े मैसेज खे उन जी रूट्स ते हली करे उनखे तव्हां फॉलो कयो। ऐं हे मुंहिंजो मोस्ट पॉपुलर गीत आहे ऐं सचल साईं जी दरगाह ते मूं हिन कलाम खे पढ़ियो, मेला नसीबनि जा। मेला नसीबनि जा, ऐं इहो मोस्ट पॉपुलर आहे। पंहिंजे मन में मचमारे हो चलाला साईं तोरे, वरी मेरा नसीब बन जा, अथे मेला नसीब बन जा।
साईं द्वारे वरी मेला नसीब जा अथे मेला नसीब जा वरी मेला नसीब जा अथे मेला नसीब जा शेरे वाला और सबुत तू रानी वाला और सबुत तू सखर वाला और सबुत तू कराची वाला और सबुत तू हैदराबाद वाला और सबुत तू छद नफरत भाकुरबा हो दी खुशी जो वरी मेला नसीब जा अथे मेला नसीब जा ये मेला नसीब जा अथे मेला नसीब जा जन साहे प्यार जे लालन साहे प्यार जे लतीफ साहे प्यार समन सरकार साहे नारो अली वारो तू था पोए पीरी प्यार जो भाकुरबा इहे मेला नसीब जा अथे मेला नसीब जा ये मेला नसीब जा अथे मेला नसीब जा मोहब्बत दे तो जिते वारो मोहब्बत दे तो खुशी मजा सब के सदे तो जे को भी हुन वट अजे तो खुशी मजा कोई यार न दे तो कर देर नहान सफा लाहुती प्यार जो भाकुरबा वरी मेला नसीब जा अथे मेला नसीब जा वरी मेला